दुनिया जीवननि सां भरियल आहे। मनताई नामाचारी उहो जीवन माणींदो आहे जेको कुझु करे वञे। हैदराबाद जे अस्पताल में 73 वरियनि जो थक भञण लाइ अब्दी आरामी थियल मेहरापुर जो कामरेड गुलाम रसूल सहतो बि अहिड़े ई जीवन जो मालिक हो जो कुझु लफ़्ज़नि में समेटिजे त लतीफ़ सोणे जी सिट जियां जा जा हुई जीअरी वरचे न वेठी जी अलामत। कामरेड गुलाम रसूल सहतो हारियुनि ऐं मज़लूमनि जो उत्साह हो। पीपुल्स पार्टी जे गुज़िरियल दौरे हुकूमत में हुन आबादगारनि ऐं हारियुनि जे हक़नि तोड़े सिंध में बंदि पियल स्कूल खोलण लाइ ख़ैरपुर खां इस्लामाबाद ताईं पैदल मार्च कयो ऐं 100 ॾींहनि खां वधीक बुख हड़ताल कई। ख़ैरपुर जी ज़मीन खे सिमई कलर खां बचाइण ऐं ट्यूबवेल्स जो निज़ाम बहितर बणाइण जो मुतालबो खणी हुन ख़ैरपुर ऐं सखर जे फूल ऐं ल्यूक्स पार्क्स में बुख हड़तालूं कयूं। कामरेड कई एहतजाज कया, गिरफ़्तार थियो, जेल काटियईं ऐं रोपोश पिणु रहियो। हुन पंहिंजी रोज़ानी अख़बार वसीले कई सिंधी नौजवाननि खे सहाफ़ती मैदान में मुतारिफ़ करायो ऐं उन अख़बार जे इश्तिहारनि जे मुल्ह लाइ हैदराबाद खां इस्लामाबाद वञी बुख हड़ताल पिणु कई। कामरेड सहतो साईं GM सैयद, हैदर बख़्श जतोई ऐं शहीद नज़ीर अब्बासी तोड़े ॿियनि साह ॾेई वैसा ॾींदड़नि जो वेझो साथी रहियो। कामरेड खरो इंसान हो जेको सदाई मुंहं ते सच चवण जे करे हाकारो हो। हर पल जाखोड़ में रहंदड़ ऐं कॾहिं बि आण न मञींदड़ कामरेड गुलाम रसूल सहतो बीमारी खां हाराए वियो ऐं संदसि संबड़ हारी जदोजहद जी अलामत गाड़े झंडे में वेढ़जी मेहरापुर में मिटी माओ हवाले थी वञी भूए भेठी जी तस्वीर बणिजी वियो। कैमरामैन ज़फर अली ऐं साथी रिपोर्टर नौमान मेमुण सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध TV न्यूज़, मेहरापुर।